अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हकदारो, सब खां अवल तारीफ़ मुझे रब जी। अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिकु बिही शैआ, इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर या रब्बिल अर्शिल अज़ीम। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ना है मुझो रब का सिवा कोई भी, मुझो रब्बा तसब्बा। या रब्बुल अर्शिल अज़ीम। मां तारीफ़ तो रब जी कयां हज़ारे करोड़ खरब जन्म ॾे, उहे जन्म भी कुछ नाहिन मुंहिंजा अल्लाह, तू तारीफ़ ही तारीफ़। दोस्तों सब तो चो सुभान अल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम। चो तो कसम तो अल्लाह जो। हाँ, बहरहाल जॾहिं भी मां रब जे अहिड़े तरीक़े ज़िक्र कयो न, शैतान इब्लीस अल्लाह जो कसम ईअं भॼंदा वेंदा आहिनि जीअं इंसान शादी जी मानी स्टार्ट थींदी आहे न, त ईअं झेड़े में ईअं लही पवंदा आहिनि। शैतान मुंहिंजे ज़िक्र में ईअं अल्लाह जो कसम भॼंदा वेंदा आहिनि। हेॾे ध्यानु ॾियो पुट, 2026 जो साल भलो न निकितो। शैतान दावा कई, अॼु काई तारीख़ आहे, बाक़ी हे 31 महीनो आहे न, 8 ॾींहं पिया आहिनि। हाँ, 23 तारीख़ आहे डिसंबर जी, 8 ॾींहं पिया आहिनि। मौला तव्हांखे सलामत रखे। चवण लॻो शैतान इब्लीस, इन 8 ॾींहंनि में इंसाननि जे अंदर में एतिरो कुझु रखी ईंदासीं, तुंहिंजा इंसान जेके मदीने वारे सरकार जी उम्मत सॾाईंदा आहिनि, जॾहिं उहे इंसान खे जॾहिं क़तल करण ते ईंदा न, त उन्हनि उम्मती रसूलुल्लाह जे खे ख़बर न पवंदी त मां कंहिंखे थो क़तल कयां। चवे तो दजाल जी औलाद मां जेके हूंदा, उहे दजाल ॾे सबूत मोकिलींदा, मोबाइलियूं कढी उन जा वीडिया भरींदा, इंसानियत खे बचाइण जे लाइ वेझो न ईंदा। दोस्तो, दजाल आयो नाहे, अची वियो आहे। मोबाइल दजाल आहे। दजाल तव्हां भले आज़माए ॾिसो, हेॾो आज़ान ईंदी, मोमिन हूंदे त मोबाइल खे बंदि करे आज़ान जो जवाब आज़ान में ई ॾींदे। हाँ, हेॾे ॾिस न, हेॾे ॾिस, हेॾो आज़ान ईंदी, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। खुदा जो कसम, आज़ान जो जवाब आज़ान में ॾिनई त सम्झ तूं मोमिन जो पुट। मालिमन हज़रातनि सां का दुश्मनी कोन कई आहे। आलिम हज़रातनि खे अल्लाह पंहिंजो कमु विराए ॾिनो आहे। क़ुरान जा कारी, हाफ़िज़ क़ुरान जा कारी, रब पाक इन्हनि खे पंहिंजो कमु विराए ॾिनो आहे। हे तालिब इल्म जेके वीचारा सिखनि था, कुझु थियण जे लाइ सोचूं रखनि था, इन्हनि खां अल्लाह पंहिंजा कम थो वठे।
बाक़ी असां मुशकटू खदड़ा क्लीन शेप असां खां अल्लाह पंहिंजा कम थो वठे। हाँ, बहरहाल सभु ॻाल्हि हिकु ॻाल्हि, इंसान 2026 में बेदर्दी सां क़तल थींदा, क़बाइल झेड़ा शिद्दत सां थींदा, आसमान जूं बिजलियूं ज़मीननि ते किरंदियूं, ज़िलज़िला शिद्दत सां ईंदा। मूंखे रब्बुल अर्शिल अज़ीम जी अज़मत जो कसम आहे, जेकॾहिं ग़लति ॻाल्हि हुजे इहो वीडियो सेव रखिजो। वरी मदीने वारे सरकार जी मेड़ थो ॾियईं, क़तल ज़रूरु कजांइ। जेकॾहिं मां तोखां परे आहियां त मूंखे सबूत ॾिजांइ, मां तो ताड़ी वीडियो पंहिंजो क़तल जो पहुचाईंदुमि। हा, हामिला औरतुनि जे पेट में ॿार दुनिया में अचण खां ई अवल वफ़ात करे वेंदा। जेकॾहिं चाहिनि थियूं त असांजा बचड़ा इहे पेट वारा बचनि त या रहमान या रहमीन जो ज़िक्र कयो ऐं सूरत बकरा जा 2.5 सिपारा मुकमिल जेकॾहिं पढ़ियल आहियो त डेली इन्हनि जो ख़त्मो कयो, जेसिताणी तव्हांजो ॿारड़ो पेट खां ॿाहिरि अचे। अल्लाह रब्बुल आलमीन, अल्लाह तव्हां सभिनीनि जे मथां, तव्हांजे बचनि जे मथां, तव्हांजी रोज़ी रिज़्क़ जे मथां रहमतियूं ऐं बरकतियूं नाज़िल फरमाए। सभु लिखिजो आमीन। शैतान इब्लीस दावा थो करे इंसान बचाइण जे बदिले इंतज़ार में हूंदा त केॾी महिल तो मारे, अञा हकलूं बि ॾींदा त मारेस मारेस मारेस। जॾहिं उन इंसान जो साह परवास थींदो त पोइ मारण वारा जेके हकलियूं ॾियण वारा इहे पछताव में वेंदा। वरी इहे मस्जिदनि में वञी रब जी आॾो तौबाऊं कंदा। ख़ुदा जो कसम अहिड़ो ज़ुल्म थो अचे, मां उन्हनि आलिमनि खे नथो मञां जेके दीन खां निकिरी दुनिया जे चकरनि में लॻी विया। हे आलिम हज़रात, दीन खां न निकर, मदीने वारे सरकार जी लॼ रख। दीन खां निकिरण वारा बेहयाई आम थींदी वेंदी, पोइ मदीने वारे सरकार जे साम्हूं कहिड़ो हिसाब ॾींदे। यादि रखो, जेके दीन खां निकिरण वारा आलिम इहे रने मुरीद थींदा, रनुनि जी आॾो वॾो पाण खे अदाकारी जे तरीक़े पेश कराईंदा। हे अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात, ज़ुल्म जी इंतिहा थी अचे। रोड रस्तनि जा हादसा शिद्दत सां, शैतान इब्लीस इंसाननि जे दिमाग़ में ईअं हावी थी वेंदो, झेड़नि में ईंदा तेसिताणी हिक ॿिए खे न छॾींदा जेसिताणी क़तल ई न कनि। हिन ड्राड़ त हई आहे 2025 जी, पोइ हुनजी 25 डिसंबर जी, अॼु 23 तारीख़ आहे। मां तव्हांखे पहिरियों बि चई चुको आहियां, 2025 में अहिड़ो को असांखे इशारो न आसारो मिलियो आहे, कुझु बि अहिड़ो न आहे। बाक़ी इहा ख़बर आहे त शैतान इब्लीस जो ख़्वाब उनजे दिलि ऐं दिमाग़ में आयो आहे। बाक़ी उन पंहिंजे शैतान जे चवण सां पंहिंजी शिद्दत जा तयारी करणु लॻो आहे। यादि रखो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी फ़ौज जेको पेश कंदी आहे, हक़ ऐं सच जो पेश कंदी आहे। रब लही अचे के इंसाननि खे नसीहतूं न ॾींदो आहे, इंसाननि जे ज़रिए, जिनायतनि जे ज़रिए इंसाननि जे हवाले ज़रूरु पहुचाईंदो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी फ़ौज, तव्हां सम्झंदो फ़ौज कहिड़ी आहे? जिन जिनाननि जिन, जिन जिनाननि जिन। हिन फ़क़ीर कसम थी अलाह जे, हिते तूं मुंहिंजो फ़क़ीर आहे, मां अलाह तुंहिंजो, तोखे ख़बर बि आहे मां रब जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात खे पैगाम ॾिनो आहियां। कॾहिं मूंसां नाराज़ न थी जाए। जिन फ़क़ीर, ओ जिन फ़क़ीर, तूं ई त आहे जो साम्हूं वारी हेॾी वॾी मुंडी जी ख़बर थो ॾे। कसम थी अलाह जो, हेॾे हेॾे त कश ते कश ते हुई। ॿी ॻाल्हि, गर्मी शिद्दत सां ईंदी, बारिश, बिजलियूं आसमान जूं ज़मीननि ते किरंदियूं। रब शल पंहिंजी पनाह में रखेव।
नमाज़ियूं पढ़ो, अल्लाह जे आॾो तौबा ताइब कयो। जहिड़ा हुक्मरान तहिड़ी आवाम, तहिड़ा हुक्मरान। रब अहिड़नि सां नाराज़ हूंदो आहे। अल्लाह अहिड़नि जे मथां रहमतियूं बि न वसाईंदो आहे, न ई वरी के बरकतियूं वसाईंदो आहे। यादि रखो अल्लाह जी ख़लिक़ल इंसान ज़ात। दिलि जा अटैक हिन साल में घणा आहिनि। दिलि जे अटैक वारनि सां मुंहिंजी का ज़्यादी दुश्मनी न आहे। जेको इशारो आसारो मिलंदो आहे उहो तव्हां ताणी मां रखंदो आहे। अल्लाह तव्हांखे हयाती ॾींदो, रब पाक तव्हांखे ज़िंदगी ॾींदो। जेकॾहिं चाहे थो त हिन साल बि मुंहिंजी ज़िंदगी हुजे, मौत ते को भरोसो कोन्हे। मलकल मौत जॾहिं जहिड़े वक़्तु साम्हूं ईंदो आहे न त चङनि भलनि खां पहिरियों त पेशाब बि वही वेंदो आहे। ख़ुदा जो कसम, मलकल मौत जो साम्हूं अचणु इंसान खे पंहिंजी औकात यादि ईंदी आहे त मुंहिंजी एतिरी ज़िंदगी हुई, काश ख़बर हुजे हा त इहा ज़िंदगी या पल मस्जिद जी तरफ़ गुज़ारियां, रब जे तौबा में गुज़ारियां। ऐं इंसान वक़्तु पुछी न ईंदई। अॼु बि क़ुरान में अखर लिखियल अथई, वञ खोल रब जी दरबार में, रब खां माफ़ी घुर। शायदि मथां इहे क़ुरान मां अखर हलिया विया त रब जो कसम सम्झ माफ़ी जा दरवाज़ा बंदि थी विया। यादि रख इंसान, वक़्तु अचे पहुतो आहे, का वक़्तु मोहलत ननी आहे। महदी अलैहिस्सलाम जो अन क़रीब ज़हूर थींदो ऐं इंशाअल्लाह महदी अलैहिस्सलाम जी सख़्तु ज़रूरत आहे। जहिड़ा हुक्मरान मिलिया आहिनि, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम शल महदी खे नाज़िल करे, या महदी या महदी या महदी या महदी। अल्लाह जो कसम, महदी अलैहिस्सलाम जो अन क़रीब ज़हूर थींदो ऐं इंसानो नौजवाननि जा लाश था कुलनि ते खणी क़ब्रस्तान जी रवानगी कंदो, क़ब्रस्तान में दफ़नाईंदो। यादि रखो मदीने वारे सरकार जी हिकु नसीहत तव्हांजे आॾो हुई, जेका रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ए मुंहिंजा उम्मतियो, जेकॾहिं मुंहिंजे उम्मत में बेहयाई आम थींदी वेंदी त अल्लाह जे तरफ़ खां ॿ अज़ाब नाज़िल थींदा। हिकु अज़ाब नौजवाननि जा लाश कुलनि ते खणी क़ब्र जी तरफ़ रवानगी कंदो, दफ़नाइण वेंदो। ऐं ॿियो अहिड़ा वाक़िया, अहिड़ा बीमारियूं पैदा थींदियूं जेके बीमारियुनि जा इलाज ई न हूंदा। अॼु बि तव्हां ॾिसो, गुर्दनि जा केतिरा मरीज़ आहिनि, ब्लड कैंसर जा केतिरा मरीज़ आहिनि। वेठे वेठे का ख़बर न ॻाल्हि, ब्लड कैंसर में वटिजी वियो, वेठे वेठे का ख़बर न का ॻाल्हि, गुर्दनि जो मरीज़ थी वियो। यादि रखो, इन में तव्हांजी का ग़लती न आहे, इहा सभु कई शैतान जी आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह खे राज़ी रखंदा अचो हा त शैतान जी कहिड़ी औकात आहे जेको तव्हांखे अस्पतालनि जा वार्ड में पहुचाए हा। नफ़्सा नफ़्सी घणी थींदी। मां ख़ासि कारोबारी इंसाननि, बिज़नेसमैन जेके वीचारा पंहिंजे बचनि जी रोज़ी था कनि, मां उन्हनि खे हिकिड़ो ख़ासि इशारो थो ॾियां। दिली अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे वास्ते 2026 जो साल पहिरें ॾींहं खां फोरू लानती शैतान इब्लीस जी औलाद पंहिंजा साह तरी ते खणी निकिरंदा। पंहिंजो पाण सां गॾु एतिरो सामान रख जो सुभाणे तूं पंहिंजे सामान वयल ते मातम न करें। सोनारनि खे बि ख़ासि रिक्वेस्ट आहे त पंहिंजी हिफ़ाज़त पाण कजो। बाद जे मातम खां पहिरियों ई सोचे सम्झी क़दम खणिजो। यादि रखो, जेके ग्राहकनि जे बहाने में तव्हां वटि ईंदा, इहे तव्हांजा ग्राहक न हूंदा, इहे तव्हांजा जाचूस हूंदा। जाचूसनि खे बि देर ताणी न विहारिजो ऐं पंहिंजी सेफ्टी कजो। मौला तव्हांखे सलामत रखे। सेलर वारा आहियो, केर बि आहियो, हिन साल में दोस्त घणा दुश्मन थी वेंदा, दोस्त घणा मुनाफ़िक़ बि थी वेंदा। मदीने वारे सरकार जी इज़त जो कसम, पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार हिक ॿिए खे मारण ते शिद्दत सां ईंदा। यकीन कयो, भले हर साल त इहो हूंदो आहे, पर हिन साल में घणो अथव। हा, हे वीडियो पाण वटि सेव रखिजो। जवान जी औलाद सेव रखिजो। मदीने वारे सरकार जे सदके जेकॾहिं इहे ॻाल्हियूं न थियनि त मुंहिंजो सर कलम कजो। मां त चवंदुमि, इहे ॻाल्हियूं तॾहिं न थींदियूं जॾहिं तव्हां रब जी बारगाह में अल्लाह जे आॾो तौबा ताइब कयो, ताकी तव्हांजे मथां रहमतियूं वसनि। रहमत जा फ़रिश्ता तव्हां खां ग़ाइब थी विया।
रहमत जा फ़रिश्ता तव्हां खां अलॻि थी विया आहिनि। यादि रखो इंसानो, नंढड़नि मासूमनि जो घणो ख़्यालु कजो। नशे जी फील्ड ते वठी वेंदा नंढा मासूम, नंढड़नि मासूमनि सां वहशी दरिंदनि कुतनि जे हथों, नंढड़नि मासूमनि सां वॾी ज़नाऊं थींदियूं। मदीने वारे सरकार जी मेड़ तो ॼाओ, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कयो। अल्लाह जे वास्ते पंहिंजे नंगनि ऐं नियाणियुनि ते नज़रूं कयो। यादि रखो इंसानो, जॾहिं हर शइ थी वेंदी आहे त पोइ पाड़े में ॿाहिरि निकिरी मातम करणो पवंदो आहे। ॿार जे मातम खां पहिरियों ई सोचे सम्झी क़दम खणिजांइ। बाक़ी अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजो हामी आहे, अल्लाह तव्हांजो मददगार आहे। नईं गाॾियुनि वारनि खे ख़ासि रिक्वेस्ट कंदुमि त नईं गाॾियुनि वारा भले सफ़र ज़रूरु कजो, पर अशी ड्रेस पाइण ते लिबास न रखिजो। अशी ड्रेस वारनि जो शैतान इब्लीस जो घणो फोकस हूंदो आहे, जेको बदनज़र इंसान खे ॾियाराईंदो आहे। हिन साल बदनज़र बि घणी अथव। अल्लाह जे वास्ते सूरह बकरा जा 2.5 सिपारा हर घर में सुबुह फजर जी निमाज़ खां बाद में हलायो। अल्लाह जी रहमतूं तव्हांजे घर में अचनि। ये शैतान इब्लीस तव्हांजी आॾो ई बाहि में सड़ंदा वेंदा, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। रब पाक पंहिंजे बाज सां तव्हांजी मदद कंदो ईंदो, तव्हांजे मथां रहमतियूं वसाईंदो ईंदो ऐं तव्हांखे को अहिड़ो ॾुखियो मोड़ बि न ॾेखारींदो। ऐं इंशा अल्लाह जंहिं हिन ॻाल्हि ते अमल कयो उहो ई इंसानु कामयाबु आहे। बाक़ी जंहिं न कयो उहो बाद में चवंदो आहे त शेख तुंहिंजी ॻाल्हि सची हुई। कयो जेकॾहिं पंहिंजी फैमिली सां गॾु सवार थिए, पंहिंजी सवारी ते सदका ॾेई सवार थींदा कयो। ऐं दुकानदारो कारोबारियो, मौला तव्हांखे इज़त बख़्शे ॾे। तव्हां बि जेकॾहिं निकिरो था त पंहिंजा सदका ॾींदा कयो। ख़ुदा जी इज़त जो कसम, हिन साल खां वधीक हिन साल में रोड रस्तनि जा हादसा घणा आहिनि। यकीन कयो ऐं अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, जेको पैगाम मिले उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजी बकवास सम्झे जा मूंखे हक़ीक़त में सम्झे। हर कंहिंजो वक़्तु आहे, जॾहिं ईंदी आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त काश मां हिन जी ॻाल्हि खे मञा। अॼु जीअं असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कंदा आहियूं, जॾहिं पंहिंजी मुसीबतनि में ईंदा आहियूं त पंहिंजा रस्ता बि मुसीबतनि जा नज़र कोन ईंदा आहिनि। छो? जॾहिं मदीने वारे सरकार सां बेवफ़ाई कई अथई त पोइ काॾों तोखे पंहिंजा रस्ता यादि ईंदा। अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, कर भला त हो भला, मूंखे माफ़ु कजो अगरि मूंखे ॻाल्हाइण में हेठि मथई का थी वई हुजे। मुंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण ख़ुदा जो कसम, उठ खे कुल्हे ते विहारे बाज़ार में चकर हणाइण। बहरहाल मां छा कयां, अल्लाह जी ख़िदमत आहे, रब जी ख़लक़ल इंसान ज़ात जे आॾो ख़िदमत आहे। इंशा अल्लाह जेकॾहिं असांजी ज़बान खां का हेठि मथे थी हुजे त मूंखे माफ़ु कजो। मां अनपढ़ियल आहियां, न लिखी चवंदो आहियां, न को आॾो रखी चवंदो आहियां। बसि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी फ़ौज जी महिरबानी आहे, मुंहिंजे ख़ालिक़ अकबर रब्ज़ुल जलाल वल इकराम जी महिरबानी आहे, जो मुंहिंजे जहिड़े गंदे इंसान खे काथों खणी काथे रखे कहिड़े कमनि में लॻाए। है मुंहिंजा रब, तूं आहे त सभु आहे। या अल्लाह, तूं ख़ालिक़ आहे, तूं मालिक आहे, तूं मुंहिंजो रब आहे। रब्बुल अर्शिल अज़ीम, रब्बुल अर्शिल करीम, ख़ालिक़ अकबर, या ज़ुल जलाल वल इकराम, या हय्यू या क़य्यूम, या रब्बुल अर्शिल अज़ीम। ए इंसानो, जल्दबाज़ी न कजो अल्लाह जे वास्ते। जेको वेहण जे लाइ बि अचे हथ जोड़, ॿाहूं ॿध। तूं घटि थी बाबा, इन घटि थियण सां मदीने वारो सरकार तोखे इज़त क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे हथ खे मथे खणी बि ॾींदो। इंशा अल्लाह दरगुज़र कयो उन्हनि अज़ीज़नि रिश्तेदारनि खे जिन जी वजह सां तव्हां ग़मज़ादा आहियो, अंदरनि में तकलीफ़ रखी वेठा आहियो। अड़े अंदर साफ़ कयो, रखो अंदरनि खे साफ़ त करे रब माफ़। अंदर में ज़ंग, ॿाहिरो रंग, रब नसीबनि खां बि तोखे परे करे छॾींदो। अल्लाह नियत वारनि खे ॾिसंदो आहे, जंहिंजी नियत साफ़ मंज़िल उनजी आसान। यादि रखो अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, हाय जाते बि हूंदो ख़ुशि हूंदो, पंहिंजी औलाद जो ख़्यालु कजो, पंहिंजे घर जे नंगनि नियाणियुनि जो ख़्यालु कजो। नज़रियूं जाॾे काॾे फिरायो, अहिड़ी नज़र न रखो जो बाद में तव्हांखे पंहिंजी क़िस्मत ते परेशान थियणो पवे। यादि रखो इंसानो, पाड़े वारनि जी इज़त कयो। जेके पाड़े वारनि खे जेकॾहिं तूं ॾिसे बि थो त अॻिला ग़लति था कनि,
त दरगुज़र कर ऐं थी सघई त हर हफ़्ते का मिठी शइ खाइण वारी इन पाड़े वारनि जे घर में ॾे। इंशाअल्लाह तुंहिंजे ख़िलाफ़ु कॾहिं बि न थींदा। जेकॾहिं पाड़े वारा तोखे के मुनाफ़िक़ था लॻनि त हर हफ़्ते मिठी शइ जेका खाइण में भली हुजे तूं पंहिंजो उन्हनि जे दरवाज़े ते पहुचा। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं ईंदो जो उन्हनि ज़ालिमनि जेके तोखे मुनाफ़िक़ था लॻनि उन्हनि जे वातों अल्हम्दुलिल्लाह जाते काथे बाज़ारनि में तुझी तारीफ़ ई तारीफ़ हलंदी। जज़ाकल्लाह ख़ैर। मासलाम। गम ऐं परेशानी ऐं तकलीफ़ुनि में त अल्लाह सबके यादि ईंदो आहे। ख़ुशीअ में अल्लाह यादि न हूंदो। मज़ो तॾहिं आ जॾहिं ख़ुशीअ में अल्लाह खे यादि करे। मज़ो